अस्सलाम वालेकुम साथियों, ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी ते आयल सभिनी महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। साथियों, PST ऐं GST जी तयारी जे लाइ अॼु असांजो सिंधी सब्जेक्ट मां इसमें जिन्स ते लेक्चर आहे। जिन्स सिंधी में जिन्स जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो मुज़कर, ॿियो मोनस। उहे इसम या ज़मीर जेके नर जी माना ॾेखारनि तन खे मुज़कर चइबो आहे ऐं उहे इसम जेके मादी जी माना ॾेखारनि तन खे मोनस चइबो आहे। जानदारनि जिन्स मालूम करणु आसान आहे, छाकाणि जो हर जिन्स जा नाला मुक़ररु कयल आहिनि। जीअं पीउ असां मुज़कर लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, माउ मोनस जे लाइ, भाउ मुज़कर जे लाइ, भेण मोनस जे लाइ, मोची मुज़कर जे लाइ, मोचणे मोनस जे लाइ, ऐं असां वटि मोचियाणी लफ़्ज़ बि मोनस जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। अहिड़ी तरह मोर, ढेल, घेटो, रिढ, धणी लफ़्ज़ मुज़कर आहे। धणी जे लाइ असां वटि मोनस ॿ इस्तेमालु थींदा आहिनि, हिकिड़ो धयाणी, ॿियो धनियाणी। ॿई लफ़्ज़ असांजा सही आहिनि, ॿई मोनस आहिनि। हाथी, हाथिण। उन खां पोइ बेजान शयुनि जी जिन्स मालूम करण लाइ हेठियां क़ाइदा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। क़ाइदो नंबर पहिरियों थो चवे, जन वाहिद इस्मनि जी पछाड़ी में अल्फ़ ज़ेरे ई या अल्फ़ ई जा आवाज़ अचनि से अक्सर करे मोनस हूंदा आहिनि। हा, पर कुझु मुज़कर बि थींदा आहिनि दोस्तों। मोनस कहिड़ा आहिनि? भित, दिल, पेती, शीशी, तीली, सीटी, देगड़ी वग़ैरह, इहे असांजा मोनस आहिनि। मुज़कर असांजा थींदा आहिनि पाणी, मोची, पखी, पुजारी, हारी वग़ैरह। क़ाइदो नंबर ॿियों थो चवे त जन वाहिद इस्मनि जे पुठियां ओ जो आवाज़ु अचे से हमेशह मुज़कर थींदा आहिनि। जंहिंजे वाहिद जमा न वाहिद, इहा ॻाल्हि यादि रखिजो त जेके बि असांजा मुज़कर मोनस असां सम्झण जी कोशिशि कंदासीं, उहे वाहिद ते मुश्तमिल हूंदा आहिनि, वाहिद ते डिपेंड कंदा आहिनि। जेके जन वाहिद इस्मनि जे पुठियां ओ जो आवाज़ु अचे से हमेशह मुज़कर थींदा आहिनि। जीअं दिलो, मटको, अटो, लटो, इहे असांजा मुज़कर तौरु इस्तेमालु कया वेंदा आहिनि। उन खां पोइ क़ाइदो नंबर टियों थो चए, जन वाहिद इस्मनि जे पुठियां अलफ़ पेश उ जो आवाज़ु अचे से घणो करे मुज़कर थींदा आहिनि। हा, पर कुझु मोनस बि हूंदा आहिनि। मुज़कर कहिड़ा आहिनि? बुक मुज़कर आहे, गुल, अंब, पन, सिज, चंड वग़ैरह। मोनस कहिड़ा आहिनि? तंद, माउ, खंड, मस वग़ैरह। क़ाइदो नंबर 4 चवे थो, जन वाहिद इस्मनि जे पोयां लफ़्ज़ पर अ जो आवाज़ु अचे थो उहो घणो करे मोनस थींदा आहिनि। जीअं ॼिभ, खट, मेज़, क़बर, इहे मोनस थींदा आहिनि। ईअं चवंदासीं त खट सुठो आहे, न खट सुठी आहे, जेकी असां सिफ़त लॻाईंदासीं उहा असांजी मोनस हुअणु घुरिजे। मेज़ ख़राबु आहे, मेज़ ख़राबु आहे न चवंदासीं, ख़राबु आहे चवंदासीं। क़ाइदो नंबर 5 चवे थो, जन इस्मनि जे पुठियां अलफ़ पेश ओ या अल्फ़ा ऊ जो आवाज़ु अचे से घणो करे मुज़कर थींदा आहिनि, पर कुझु मोनस थींदा आहिनि। मुज़कर कहिड़ा आहिनि? जीअं कद्दू, माण्हू, तंबू, लाटूं, विछूं, ॼमूं, लॾूं, मिरूं वग़ैरह जेके आहिनि मुज़कर तौरु इस्तेमालु कंदासीं। असां चवंदासीं माण्हू सुठो आहे, माण्हू सुठी आहे न चवंदासीं, यानी सिफ़त बि असांजी उहा ई मुज़कर वारी इस्तेमालु थींदी। मोनस गऊं, जूं वग़ैरह जेके लफ़्ज़ आहिनि असांजा मोनस तौरु इस्तेमालु कया वेंदा आहिनि। क़ाइदो नंबर 5, हेठियां इस्म, अच्छा कुझु इस्म असांजा जेका अहिड़ा आहिनि जेके इलाइक़े वाइज़ इस्तेमालु कया वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि खे मुख़्तलिफ़ तौरु इस्तेमालु कयो वेंदो आहे, किथे मुज़कर त किथे मोनस। उन जे लाइ को बि क़ाइदो कानून, को बि रूल वग़ैरह सेट न आहे। उहे उतां जी ॿोली तहत सुञाता वेंदा आहिनि त मुज़कर आहे या मोनस आहे, इहे चंद आहिनि। जीअं लाड़ में असां मुज़कर औलाद जेको आहे असां वटि मुज़कर आहे, उतर या रत जेको आहे उहो बि मुज़कर आहे, ऐं लंगर बि मुज़कर आहे। पर जॾहिं त उत्तर सिंध में छा थींदो आहे, जो औलाद मोनस तौरु वरिती वेंदी आहे, रत मोनस तौरु ऐं लंगर बि मोनस तौरु इस्तेमालु कया वेंदा आहिनि। ऐं असां वटि लाड़ में जेको आहे सो उहे मुज़कर तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। साथी, वीडियो पूरो थियो। सभिनी दोस्तनि जी महिरबानी जिन वीडियो खे ॾिठो, ऐं जेकॾहिं पसंदि आयो हुजे त सब्सक्राइब लाज़मन कंदा। महिरबानी।